नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लंडन में ख़बर ॾींदा हलूं त आलमी सतह ते मशहूर वीडियो कॉलिंग ऐप व्हाट्सएप पंहिंजे सार्फ़िन जे लाइ नई पॉलिसी बाबति अहम बयान जारी कयो आहे। ताज़ो ई व्हाट्सएप तरफ़ां बयान जारी कयो वियो, जंहिंमें तस्दीक कई वई त व्हाट्सएप सार्फ़िन जा ज़ाती पैगाम नथो ॾिसी सघे। कंहिं कंपनी नई पॉलिसी क़बूल करण ते सार्फ़िन जो अकाउंट डिलीट कंदी, छो त सार्फ़ी जॾहिं चाहे नई पॉलिसी क़बूल करे सघनि था। कंपनी तरफ़ां पैगाम जारी कंदे चयो वियो आहे त कैलेंडर चेक कयो, काफ़ी वेझो अचो, इहो करियूं था त पैगाम में वधीक चयो वियो आहे त असां अव्हां जी ज़ाती पैगाम नथा ॾिसी सघूं, नई असां अव्हां जो अकाउंट डिलीट कंदासीं। जे हा अव्हां जॾहिं चाहियो था त इहा पॉलिसी क़बूल करे सघो था। यादि रहे त इन खां अॻु व्हाट्सएप पंहिंजे हिकु बयान में वाज़ह ॾींदे ॿुधायो त पॉलिसी प्राइवेसी पॉलिसी न मञींदड़ सार्फ़िन जो अकाउंट फौरी तौर ते डिलीट न कयो वेंदो। व्हाट्सएप पैगाम मूजिबि जेकॾहिं को सार्फ़िन इहा पॉलिसी क़बूल न कंदो त उन खे यादि ॾियण लाइ नोटिफिकेशन उमाणियो वेंदो। जेको नयो शर्तूं क़बूल न कंदो, शुरूआती तौर ते हू पंहिंजो चेक लिस्ट ताईं पहुच हासिल करण जी अहल न हूंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।